ही फोटो जो पोर्ट्रेट आहे ये मोहन दड़े जी म्यूज़ियम में मौजूदु आहे। हिन में ॾेखारियो वियो आहे माण्हुनि जी रहणी कहिड़ी कीअं हुई, कमकार कीअं वग़ैरह कंदा हुआ। पर हाणे हिते असां ॾिसूं न, ही जेके मर्द आहिनि, मर्दनि जी जेका इहा ड्रेसिंग आहे न, इहा बिल्कुलु सिंधी सभ्यता सां लाॻापियल कोन्हे। अगरि असां हिन में ॾिसूं त सिंधी सभ्यता जी जेको फोटो जेको स्टेचू मिलियो आहे असांखे, यानी हिन जो अजरक वारो ऐं मथे ते पटी ॿधण वारी, अजरक वारो जेको स्टेचू आहे उन हिसाब सां हिनजी का बि अहिड़ी ड्रेसिंग न आहे। हीअ सभु जीअं असांजो इहो मिस्र सिविलाइज़ेशन में न इहा हूंदी आहे, इहो उन हिसाब सां ॾेखारींदो आहे। इंडस्ट्रियलाइज़ेशन में बिल्कुलु न आहे। सिंधी सभ्यता जी ड्रेसिंग अजरक वणियल आहे, पटी ॿधल आहे, हिन में को बि मर्द जी ड्रेस अहिड़ी न आहे। ऐं औरत जी जेका स्टेचू आहे उन में जेके चूड़ियूं आहिनि, चूड़ियूं पूरियूं, यानी ही बांह ऐं पूरी चूड़ियूं। तव्हां अगरि घर में ॾिसंदव पुराणी, उते बि जेके हिन में को बि अहिड़ो फोटो न आहे जेको तव्हांखे इहो आराम सां ॿुधाए सघे या असांखे इहो ॿुधाए त हीअ वाकई हुननि जी रहणी कहिड़ी आहे। ऐं वॾो फॉल्ट इहो आहे, उहो कहिड़ी ख़्याल सां ठाहियो वियो आहे, इहो हाणे ठाहींदड़ जो ॾिसूं छा थो करां। पर घटि में घटि इहा ड्रेसिंग न आहे। अगरि असां किताब में पढ़िया आहिनि, इंग्लिश वारा अंग्रेज़ी में किताब पढ़िया आहिनि, हिन में बाक़ाइदा ड्रेसिंग ॿुधाई वई आहे। मर्द जी पटी आहे पूरी हीअं, अॻियां बिलो लॻो आहे ऐं पूरी शाल रखियलु आहे हीअं, ऐं ढकियलु आहे बिल्कुलु हीअं अंग उघाड़ी जेका सकात बि हिन में असांजी ड्रेसिंग आहे। हीअं हिन हिसाब सां